शोएब साहब, जी तमाम बुधायो त हीअ जेका बस आहे पीपल्स बस सर्विस उहा खैरपुर यूनिवर्सिटी खां बि थींदी वेंदी, यानी कि शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खां बि थींदी वेंदी। ज़रूर उन में स्टूडेंट्स भी सफ़र कंदा। छा क्राइटेरिया रखियो वियो आहे किराए जो? छा स्टूडेंट्स जे लाइ का कमी पेशी कई वेंदी या हर माण्हू उहो ई किरायो पे कंदो जेको आम माण्हू पियो करे? जी बिल्कुल, एक बेहतरीन सदूक में बेहतरीन सहूलत में जेको आहे सो मुख्तलिफ मकतब फिक्र सां ताल्लुक रखंदड़ माण्हुनि समेत जेको आहे शागिर्दनि खे वॾो इंतहाई घणो फ़ाइदो पवंदो। छो त खैरपुर ज़िले में हिकिड़ो त एजुकेशन जो हब बि सॼो वेंदो आहे जिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं पिणु आहिनि। तंहिं करे जेको आहे सो शागिर्द बि इन मां तमामु घणो फ़ाइदो वठंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वक़्त ताईं जेके ॿ रूट मुक़रर कया विया आहिनि पीपल बस सर्विस जा, इन ई हवाले सां किरायनि जो जेको आहे सो अञा ताईं को अहिड़ो ऐलान साम्हूं न अची सघियो आहे। इन ई सिलसिले में असांजी सेक्रेटरी आरटीए जेको आहे खैरपुर रियाज़ सोलंकी सां पिणु ॻाल्हि थी। हुन चयो त तक़रीब में जेको आहे सो सिंधु सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इन ॿिन्ही रूटनि जे किरायनि जे हवाले सां पिणु जेको आहे सो उहो ऐलान कयो। ठीक है शोएब, इहो ॿुधाए जो मकामी माण्हुनि जा छा तासुरात आहिनि? अॼोकी तकरीब जे बारे में भी? हाँ बिल्कुल ख़ुशी हूंदी। अॼोकी तकरीब जे बारे में छा सूरत हाल? अवामी तकरीब आहे, सॼी अवाम उते पहुचंदी या महदूद तकरीब कोठाई वई आहे? न बिल्कुल, ही तमाम जेको आहे सो हिकिड़ी अवामी तकरीब इनखे चई सघे थो त के बि रोक टोक न आहे। सभिनि खे जेको आहे सो अलॉट कयो वियो आहे त सभु जेको आहे सो इन तकरीब में अचनि ऐं शिरकत कनि ऐं इन हवाले सां जेको आहे सो जेके बि इंस्ट्रक्शंस आहिनि जेको आहे सो उहे पाण अची ॿुधनि ऐं इन शइ मां जेको आहे सो उहो फ़ाइदो हासिल करे। इन सिलसिले में खैरपुर वासी इंतहाई पुरजोश नज़र अची रहिया आहिनि, उहे इंतहाई ख़ुशि आहिनि ऐं सिंध हुकूमत ऐं सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते वारे जेको आहे सो इन इक़दाम खे जेको आहे सो बेहतरीन साराहे रहिया आहिनि त हीउ जेको आहे सो पीपल बस सर्विस जी जेकी आहे उहा खैरपुर ज़िले में तमामु अशद ज़रूरत हुई। वक़्त से जेको आहे सिंध हुकूमत खैरपुर वासियुनि लाइ पीपल बसियुनि जो जेको आहे सो ऐलान करे जेको आहे असांजी ख़ुशी में जेको आहे उहो इज़ाफ़ो करे छॾियो आहे। सही। शोएब साहब, मैडम नफीसा शाह बि इन में ही शिरकत कंदियूं तकरीब में, त इहो ॿुधायो त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण साहब पूरी क़यादत समेत पहुचनि पिया। सिक्योरिटी त ज़ाहिर सख़्त कई वई हूंदी, आम माण्हुनि खे त अंदरि तकरीब में शायदि न छॾियो वञे। जी बिल्कुल, जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी खैरपुर आमद जे हवाले सां जेको आहे जेके रूट आहिनि बस टर्मिनल ऐं जे हॉल में जेको आहे जिते तकरीब मुनक़िद थियल आहे उन जेको आहे सो रूटनि जे अतराफ़ सां जेको आहे सो सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इक़दामात कया विया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां गॾु जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मकामी स्टेक होल्डर्स आहिनि जंहिंमें डॉक्टर नफीसा शाह आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जिला खैरपुर जो सदर आहे नवाब वसण, एमपीए हालार वसण समेत ॿिया जेके सेनेटर आहिनि, ॿिया जेके एमपीएस एमएनएस आहिनि, एमएनएस जावेद अली शाह, उहे पिणु जेको आहे सो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां हिन तकरीब में गॾु ईंदा ऐं गॾु ई जेको आहे सो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मॉडर्न बस टर्मिनल ते इन सर्विस जो इब्तिदा कंदा।